हली धूड़ा सच ॻाल्हाईंदासीं भाईजान केरु असांजे छा बि चए मारे वञे ईंदो ज़रूरु ईंदो बीठासीं सिर गॾुसीं सिर खे साईं खणो सिर हा हा आज़ादी जा दीवाना असां इश्क में धरती चुमी कुर्बान थियूं सिंधु देश जा अचे इश्क में की न कमी। अस्सलाम वालेकुम संगत छा हाल आहे खैरा ख़ुशि हो तबियत सही तो उम्मीद कयां सभु ठीकु हूंदा खिलंदा न हूंदा। फस्ट ऑफ ऑल मूंखे ॿुधायो मोजड़ी हालत कंहिंजी आहे खंघि लेस बुखार नड़ी में सूर मतिलबु पेर थधा बुत गरम ॿूसट प्रोग्राम तो हाणे पंहिंजो छा कंदासीं गाॾी कढंदासीं वेंदासीं सेलर ते भाईजान सेलर ते रोज़ ई कयूं थोरो सेठियुनि खे मतिलबु छा सेठियूं था चवनि भाईजान तव्हां टाइम नथा ॾियो छो हुननि खे त कमु खपेनि असां ॾियूं निभाग आहे त हाणे हलूं ॾिसूं छा थिए थो छा नथो थिए केतिरो दाणो पाणी केतिरो लिखियलु आहे सेलर ते असांजो फ़िलहालु त असांखे कमु पूरो थो लॻे सो बाइक कढूं बाज वेठा रोड ते पोइ वरी हलूं तव्हां सां मिलूं त संगत कमु जारी आहे मन रहे थो ॿूसट प्रोग्राम दूर थी वियो आहे सफ़ा हली दूर आहे त भाईजान हाणे पाण वञूं था पंहिंजे रोज़ी ते वञूं था भाईजान दुनिया देख रही है और दुनिया को दिखाएंगे दुनिया को बताएंगे सच छुप नहीं सकता इंशाअल्लाह अभी जा रहे हैं हम रोज़ी पे रोज़ी करें बच्चों की हमारे बच रहे हैं अल्हम्दुलिल्लाह सो उनके लिए रोज़ी रोटी का सिस्टम है हमारी जॉब है प्राइवेट उधर जा रहे हैं दुआ करो कि सरकारी जॉब मिल जाए हमारे जो व्यूअर्स हैं वो देखने वाले हैं वो दुआ करें कि हमें सरकारी बन जाए क्या सच ॻाल्हाईंदासीं भाईजान केरु असांजे छा बि चए मारे वञे गोलियूं हणी सच ॻाल्हाईंदासीं ॻाल्हि आहे संगत में सिधो कुझु माण्हू गलो खे विलोक ते था चवनि त भाईजान तव्हां न ॻाल्हायो आहे ग़लति कयो अथव हीअं कयो अथव बहरहाल असां मतिलबु ॻाल्हाईंदासीं यार छो जो ज़िंदगी जेतिरो हूंदो उनखे ओतिरो मिलंदो हा हरू भरू मतिलबु छो तुंहिंजी ॾियूं यार तो हलो सेलर पे कोई जीना भी कोई जीना है डर डर के जीते हो जिस गोली पे तुम्हारा नाम लिखा होगा उस गोली से कोई नहीं बचा सकता तुम्हें राइट बाकी रही बात ये करो वो करो ये ना करो वो करो वो जो भी करता है अल्लाह ही करता है और कोई भी नहीं कुछ कर सकता ओ तो हलो सेलर ते पुॼूं वरी तव्हां मिलूं था तो संगत कांटे ते बैठा हूँ ये ट्राली और कांटो क्यों खाली बचड़न जी रोज़ी क्यों अकेला तन्हा सुकून परस्ती सां वेठा हूँ सुकून परस्ती छा कजे त संगत पाण हिकु दफ़ो ॿीहर खानपुर आयासीं छो आयासीं मदद कालू भाॼी वठणु तो भाॼी वरिती थी हाणे वरी वञूं था सेलर जी तरफ़ तव्हां ॾिसो ऐं हिकिड़ो कलाम मां तव्हांखे ॿुधाईंदुमि हिकिड़ो कलाम तव्हांखे डेडिकेट कंदुमि तव्हां ॿुधो ओ तरसाए जो जनाज़ो दिल भर दफ़न करे पाराए जो पिरीअ जो अजरक कफ़न करे गर्मी थी वई आहे ओ तरसाए जो जनाज़ो दिल भर दफ़न करे पाराए जो पिरीअ जो अजरक कफ़न करे ओ मुंहिंजो सजण वफ़ा में मशहूर आहे घणो कुझु देरि कई अथसि जो दूर आहे घणो ईंदो ज़रूरु ईंदो ज़रूरु ईंदो ॿियो आहे वचन करे
पाराए जो पिरी जो अजरक कफन करे ओ गुल रुखो गुल बदन सब सोहना घुराए जो चादर मथा गुलंजी मूखे पराए जो ओ गुल रुखो गुल बदन सब सोहना घुराए जो चादर मथा गुलंजी मूखे पराए जो ओ मौला साईं अमांखे मौला साईं अमांखे शलने को वचन करे पाराए जो पिरी जो अजरक कफन करे त महिरबानी करे कमेंट करे ॿुधायो त असांजो सॉन्ग तव्हांखे कीअं लॻो हे मां डेडिकेट कयो पंहिंजे व्यूअरनि खे जेके मुंहिंजा व्यूअर्स आहिनि उन सभिनी महिरबानी करे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदो बीठासीं सिर खे ॾिसी सिर खे साईं खणो सिरे खणो साइड ते कयो जल्दी कर रे वीचारो को लॻे न हा हेॾे उछलीस परते उछलीस जियो मां साथ कालू जियो हलाणे वे हलूं करे मुसले ते ई बीठो आहियां छो देरि थी वई आहे असांखे छो जो खातो वेठो थो मटाए सिर्फ़ु हिन माण्हू जे करे सम्झो था न देरि थी वई आहे 2:30 थी विया तो संगत मां साथ कालू में जोरी वठी तो हले सिगरेट वठी जो मां चयोमांसि वाह गाॾी कढां थो मां गाॾी ते न पंधल अॼु मुंहिंजो चवणु वठ अॼु पंधल हलो परेशान कयो आहे कालू असांखे कालू परेशान कयो आहे असांखे हे ॾिसो वरी स्टाइल धोणे वरी वॾा शंट हे चमाटूं हणा अहिड़ियूं संगत तव्हां पाशूला ॾिसी सघो था परेशान कयो अथई हरूभरू मो ग़रीबी हरूभरू गाॾी ते बि न हलूं पंध हलूं हाणे छा कजे कालू खे क़ुर ॼणे हेॾा फाइबर असांजे ॻोठ में लॻंदो हे हुनजो पंहिंजो खोटे हाणे बंदि न आहिनि करे ॾेई आहे वायर विछाया नेट लॻंदो हिते नेट लॻंदो बहितरीन नेट आहे बहितरीन खां बहितरीन हलिया मां छा हलिया अंदरि अची गर्मी थी हा ओहो हलिया अंदरि झूमर ॾेखार भाईजान हाणे पाण वञूं था घर जी तरफ़ 4:30 थी विया आहिनि बंदि करे देरि थी 4:30 थी विया आहिनि खातो मटाइणो खातो मटाए बजी वियो आहे फाइनली खातो मटाए छॾियो अलाह जे करम ऐं फज़ुल सां हाणे ॾिसूं था जेको भैया ओचितो टन धोणे रश यारो दिमाग़ सही न अथई यार हलो घर पहुचूं त संगत पाण हिते व्लॉग खे इन था कयूं व्लॉग खे ख़तमु था कयूं ऐं उमेद था कयूं दरअसल ॻाल्हि इहा आहे सेलर तां आयासीं लेटिया रहियासीं उथियासीं नमाज़ पढ़ीसीं वरी लेटी पियासीं वरी हिनमहिल घणा थो थिए जो 7:30 थियण वारा आहिनि सो व्लॉग एंड था कयूं वरी इंशाल्लाह तव्हां सुभाणे मुलाक़ात थींदी हिकु नए व्लॉग में ऐं ॿी ॻाल्हि त सुभाणे असांजे घर जो कमु स्टार्ट थींदो खिलनि सां मतिलबु इहो जेको चवंदा आहिनि ओसारी अलाए छा ओसारी वग़ैरह स्टार्ट थींदी तव्हांखे ॾेखारींदासीं सो दुआनि में यादि कयूं पंहिंजे प्रेम प्यारे भाउ खे मां तव्हांखे सदाईं दुआनि में यादि कंदो आहियां तव्हां मञो न मञो माशाल्लाह दुआनि में यादि असलाम हिकिड़ो मिंट सबर जे असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो आहे पसंदि आयो आहे त महिरबानी करे सुठा कमेंट कयो मां थोरी ॿियो लेजो मटायां थो हिते तव्हां सां ॿिए लेजे में थो ॻाल्हायां त महिरबानी करे सुठा कमेंट कयो लाइक कयो शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां सब्सक्राइब कयो भाईजान बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाईंदो छा वञो ठीकु आहे न माशाल्लाह दुआ में यार अस्सलाम वालेकुम